नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में खबर ॾींदा हलूं त ख़ुराक खाते सिंध हुकूमत जे आला अमलदारनि जी हिदायत ते डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मटियारी इरफान अली जोखियो जी सरबराही में जोड़ियल टीम अवाम जे लाइ सस्ते अटे जी फ़राहमी खे यकीनी बणाइण लाइ ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो कयो ऐं फ्लोर मिल्स खे मुक़रर कयल सरकारी रेट ते कणक जे अटे जी विकिरे खे यकीनी बणाइण लाइ हिदायतूं जारी कयूं, जॾहिं त ख़िलाफ़ वर्जी कंदड़नि ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई पिणु कई वेंदी। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मटियारी इरफान अली जोखियो जो चवणु आहे त सिंध हुकूमत ख़ुराक खाते पारां आवाम खे रिलीफ ॾियण लाइ भरपूर क़दम खणी रही है, जंहिं तहत ज़िले जे फ्लोर मिल्स खे 55 रुपया फ़ी किलो अटो विकिणण जे लाइ पाबंद कयो वियो आहे। हिन चयो त ज़िले मटियारी में हर महीने 39,000 खां वधीक 10 किलोग्राम अटे जा बैग सरकारी रेट ते आवाम खे ॾिना वञनि था, जॾहिं त ख़ुराक खाते ज़िले इंतज़ामिया जे ताउन सां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सस्ते अटे जा स्टॉल लॻाइण जो इंतज़ाम पिणु कया विया आहिनि। डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोल मटियारी जो वधीक चवणु आहे त अक्टूबर 2021 खां सस्ते रेट ते फ्लोर मिल ऐं चकियुनि खे कणक ॾिनी पई वञे, जंहिं खां पोइ आवाम जे लाइ सस्ते अटे जी फ़राहमी खे यकीन बणायो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।